नाज़रीन, वहमी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में खबर ॾींदा हलूं त खुशबुअन जी शाइरा परवीन शाकर के पंहिंजे चाहींदड़न खां विछड़ी 26 साल वहमी विया आहिनि, पर अॼु बि हिन जी मोहब्बत सां भरियल शाइर माण्हुनि जे दिलनि में घर करे वेंदा आहिनि। शाइरा परवीन शाकर 24 नवंबर 1952 ते कराची में पैदा थी हुई। हिन उर्दू अदब में शाइरनि जी सूरत में मोहब्बत जी खुशबू पखेड़े लफ़्ज़नि जी चूंड ऐं लहजे जी शफ़क़तगी ऐं परवीन शाकर के मशहूर शाइरा बणायो। इहो ई सबबु आहे त सॼी दुनिया में अॼु बि हिन जे गज़लनि ऐं शाइरनि जी दीवानी माण्हू आहिनि। शाइरा परवीन पंहिंजे नज़म जी जल्द खुशबू 1976 में शाया कई, जंहिंखां पोइ खुशबू जूं जुल्दूं शाया कयूं वियूं। खुशबुअन जी शाइरा 52 सालनि जी उमिरि में 26 दिसंबर 1954 ते इस्लामाबाद जे रोड हादसे जो शिकार थी ऐं फ़ानी दुनिया मां लाडाणो करे वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।